साचो सतराम सचे सतराम समझायो। रक्षाबंधन जो मकसद है आशीर्वाद कवच या जरा, यानी गुरु या भेड़ जी आशीर्वाद जैसा सब कष्ट कटजी वजन। सोनी सचे साईंदर यही अरदास त अहिड़ी आशीर्वाद ऐं रहमत बख़्शे जो कॾहिं को ॾुखियो ॾींहुं न ॾिसो। तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां रक्षाबंधन जो वाधायूं ऐं आशीर्वाद। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।